دیکھ سکتے ہیں انصاف پاکستان کے جو اس وقت پاکستان تحریک انصاف کی ریلی ہے وہ یہاں سے اب کچھ ٹائم کے بعد نکلے گی، مانسیرا سے ہوتے ہوئے وہ ایبٹ آباد ہاری پور جو ہے وہ پہنچے گی، اور ہاری پور جا کر قیادت جو ہے وہ فیصلہ کرے گی کہ آج 5 اگست کے حوالے سے کیا فیصلہ ہوگا، اور اس ریلی میں جو ہے وہ کیا جو ہے اگلا لائے عمل وہ طے کیا جائے گا۔ ایدی امین خان جو ہے پاکستان تحریک انصاف کے، وہ یہاں پر پہنچے ہیں۔ پاکستان تحریک انصاف کے جو پرانے کارکن ہیں بالا کوٹ کے، ایدی امین خان، وہ یہاں پر پہنچے ہیں، اور تمام تر ریلی جو ہے آج پاکستان تحریک انصاف تحصیل بالا کوٹ کی قیادت مجھے ایک پیج پر نظر آ رہی ہے۔ یہاں پر آپ دیکھ سکتے ہیں کہ قیادت جو ہے وہ تمام ایک پیج پر ہے، اور اس کے ساتھ ساتھ آپ دیکھ سکتے ہیں سب چہروں پہ مسکراہٹ ہے۔ اور پاکستان تحریک انصاف کے چیئرمین جو ہے بانی ہے عمران خان، اس کو نمبر 104 رہا کرو، رہا کرو، رہا کرو، رہا کرو، سب کا جگری سب کا یار، سب کا جگری سب کا یار۔ سب کا سجن سب کا یار، نمبر 804 رہا کرو، رہا کرو، ایران کو رہا کرو، رہا کرو، رہا کرو، رہا کرو، وومن بینگ زندہ باد، ایران کو رہا کرو، رہا کرو، رہا کرو، ایران کو رہا کرو۔ ہم لے کے رہیں گے، یہ حق ہمارا، یہ حق ہمارا، ہم لے کے رہیں گے، ہم جیت کے لیں گے، ہم جیت کے لیں گے۔
कौन बचाएगा पाकिस्तान? ना वो बागी ना गद्दार, कैदी नंबर 804। ना वो बागी ना गद्दार, कैदी नंबर 804। ना वो बागी ना गद्दार, कैदी नंबर 804। इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद। ना वो बागी ना गद्दार, कैदी नंबर 804। ना वो बागी ना गद्दार, कैदी नंबर 804। इमरान खान, इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद। रिहा करो, इमरान खान को रिहा करो, रिहा करो, रिहा करो, रिहा करो, इमरान खान को रिहा करो। वो बागी ना करता, कैदी यार मेरा यार, इमरान खान, इमरान खान। मेरा यार, कैदी नंबर 804, बागी ना करता, कैदी नंबर 804, वो बागी ना करता, कैदी नंबर 804। रिहा करो, रिहा करो, इमरान खान जिंदाबाद। चोर आहिनि उहे लुटेरान जे मुल्क खे हिन न जते पहुचायो आहे। हिकिड़ो पाकिस्तान ऐं मुस्लमाननि जो वॾो लीडर कूड़नि केसनि में फासायो वियो आहे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं त फिलफौर इमरान खान खे आज़ादु कयो वञे ऐं हिन मुल्क जे माण्हुनि ते ख़ुदारा वागदड़नि खे इहो मुंहिंजी अपील आहे रहम कयो, माण्हुनि खे आज़ादु कयो, माण्हुनि खे जीअण जो हक़ु ॾियो, माण्हुनि खे वोट ॾियण जो हक़ु ॾियो। यार ही किथां जो इंसाफ़ आहे त हिकिड़ो माण्हू तव्हां हुन खां निशान खसे वठो, पार्टी खसे वठो, पोइ बि हुनजा कारकुन को बसर जे निशान ते बीठो, को वाॻण जे निशान ते बीठो। पाकिस्तान जे असेंबलीअ जूं 180 सीटूं खटी चुको ऐं 17 सीटुनि वारे हितां वज़ीर आज़म बनायो आहे। ऐं पोइ चयव शेम लानत हुजे हुकुमरान ते जंहिं इमरान खान जे पार्टी ते नाजाइज़ पाबंदियूं हुयूं ऐं नाजाइज़ ख़लासत काटे रहियो आहे। ऐं मुतालबो थो कयां वागदड़नि खे इमरान खान, शाह महमूद कुरैशी ऐं बेगुनाह हज़ारे PTI जे कारकुननि खे आज़ादु कयो, हिन मुल्क खे जे माण्हुनि खे आज़ादु कयो, हिन मुल्क जे माण्हुनि खे जीअण जो हक़ु ॾियो। छा रहियो आहे हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ? माण्हू जीअण जे लाइ आता आहिनि। तेल महांगो, गैस महांगी, माण्हुनि खे पाणी नथो मिले, माण्हुनि खे फसलनि जो सही अघु नथो मिले, काॾे वञनि हितां जा माण्हू। असांजे लाइ असां कंहिं बि इदारे जे ख़िलाफ़ न आहियूं। असांजो लीडर इमरान खान खे बि मुल्क बि मौजो आहे, हीअ फ़ौज बि असांजी आहे। न असां मुल्क जे ख़िलाफ़ आहियूं, न असां फ़ौज जे ख़िलाफ़ आहियूं, पर ख़ुदारा माण्हुनि खे जीअण जो हक़ु ॾियो ऐं वोट खे इज़त ॾियो, माण्हुनि जे राय जो एतिराम कयो। दोस्तों, असां अॼु 5 अगस्त ते इमरान खान जे आज़ादु जे लाइ इहा तहरीक शुरू कई आहे, जेका अॼुकल्ह शुरू थी आहे। असांजो हिकिड़ो ई ख़ालिस मुतालबो आहे त असांजे लीडर, असांजे PTI जे बानी साबिक़ वज़ीर आज़म इमरान खान खे आज़ादु कयो वञे, जेको फिलफूज़ आज़ादु कयो वञे ऐं बेगुनाह कूड़नि केसनि में, पुलिस मुक़ाबलनि जे केसनि में, कूड़नि केसनि में हुनखे बंदि कयो वियो आहे, जेका वॾी आवाम सां नाइंसाफ़ी आहे। इमरान खान पूरे पाकिस्तान जे आवाम जे दिलनि में धड़की रहियो आहे। असां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त जेतिरो जल्दी थी सघे कोर्टनि जे थ्रू, अदालतनि जे थ्रू या ॿिए के थ्रू असांजे लीडर खे आज़ादु कयो वञे। ऐं इहा तहरीक असां शुरू कई आहे, इहा तेसि ताईं ख़तमु न थींदी जेसि ताईं इमरान खान खे आज़ादु न कयो अथव। इमरान खान